अॻूणे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जे ख़ानदान बाज़ाब्ता तौर फंक्शनल लीग में शमूलियत जी दावत ॾिनी वई आहे, जॾहिं त संदसि घरवारी फ़हमीदा मिर्ज़ा क़ौमी असेंबली जी मेंबर रही चुकी आहे ऐं संदसि पुटु बैरिस्टर हसनैन मिर्ज़ा सूबाई असेंबली जो मेंबर रही चुको आहे। मिर्ज़ा फैमिली जे ज़रियनि WTN खे ॿुधायो आहे त खेनि बाज़ाब्ता दावत मिली चुकी आहे, पर इन हवाले सां आख़िरी फ़ैसिलो दोस्तनि ऐं तक जी अवाम सां सलाह मशवरे बाद कयो वेंदो। मुस्लिम लीग फंक्शनल जे ज़रियनि मूजिबि ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस GDA खे सिधी तरह मुतहरिक करण बदिरां उन में शामिल मरकज़ी जमात मुस्लिम लीग फंक्शनल खे वधीक फ़ाल ऐं मुनज़िम बनाइण लाइ GDA अंदरि ऐं ॿाहिरि वेठल अहम सियासी शख़्सियतनि खे शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि उहा ज़िम्मेवारी पीर पागारे पारां संदसि पुटु राशिद शाह राशिदी ऐं मौज़म अब्बासी हवाले कई वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जे हम जमात ऐं साथी ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा 2011 में सिंध जे घरू वज़ीर वारे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी पीपल्स पार्टी खां अलॻि थियण जो ऐलान कयो हो, छाकाणि त संदन MQM सां कराची जी सूरत हाल ते इख़्तिलाफ़ात पैदा थिया हुआ, जॾहिं त संदसि ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जो तालुक़ बदीन सां न पर हैदराबाद जी मिर्ज़ा बिरादरी सां आहे, जॾहिं त संदसि घरवारी डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा हैदराबाद जे काज़ी बिरादरी सां तालुक़ रखे थी। ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा कारोबार जे सिलसिले में 1980 वारे ॾहाके में बदीन आयो, जिते हुन पंहिंजी शुगर मिल क़ाइमु कई ऐं पोइ उते ई मुस्तक़िल रिहाइश इख्तियार कई। डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जी पीपल्स पार्टी खां अलॻि थियण बावजूदि संदसि घरवारी फ़हमीदा मिर्ज़ा ऐं पुटु हसनैन मिर्ज़ा पार्टी में शामिल रहिया, पर बाद में 2015 में उन्हनि खां इस्तीफ़ाऊं वरिती वयूं, जंहिं बाद मिर्ज़ा ख़ानदान ऐं आसिफ ज़रदारी विच में सियासी सिकताण ज़ाती नोयत इख्तियार करे वई। 2018 जी चूंडुनि में फ़हमीदा मिर्ज़ा ऐं हसनैन मिर्ज़ा GDA जी टिकट ते चूंड विढ़ी, जंहिं बाद फ़हमीदा मिर्ज़ा वफ़ाक़ी हुकूमत में वज़ीर पिणु रही, जॾहिं त 2022 जी चूंडुनि में ॿिन्हिनि खे शिकस्त मिली। मिर्ज़ा ख़ानदान ऐं पीर पागारा ॿिन्हिनि जो बदीन ते असर रसूख़ आहे, जॾहिं त टियों अहम ग्रुप अरबाब ख़ानदान आहे। मुबसरनि मूजिबि जेकॾहिं अरबाब ग़ुलाम रहीम बि शामिल थिए थो त ज़िले जी सियासत में वॾी तब्दीली अची सघे थी।